खबरदार हाणे वॾी आवाज़ में गाना वॼाईंदव त गिरफ़्तार थींदव। फनकार कहिड़ो बि हुजे, कलम हिकु ई लॻंदो। ओकाड़ा ज़िले जे इलाइक़े मंडी अहमदाबाद में ट्रैक्टर ड्राइवर वॾी आवाज़ में नसीबो लाल जो गानो वॼाए रहियो हो। पुलिस पहुतसि ऐं गिरफ़्तार करे लाकअप करे छॾियाईंसि। ड्राइवर बाबर अब्बास खे उन वक़्तु पतो पियो जॾहिं मथ सरकार जी मदद में FIR दाख़िल थी चुकी हुई। पतो की जे लुंडा बाज़ार में नौजवान वॾी आवाज़ में नूर जहां ॿुधी रहियो हो। सूरर अचण वारा ई हुयसि त पुलिस अची हथकड़ियूं लॻाईंसि। फारूक खे ख़बर ई न हुई त संदसि सूबे पंजाब में को अहिड़ो कानून बि अची वियो आहे जंहिं तहत FIR दाख़िल थियनि थियूं। पंजाब में साउंड सिस्टम रेगुलेशन एक्ट 2015 खे मैदान ते लाहे हफ़्ते अंदरि 8 खां 10 ॼणनि ते केस कया अथऊं। गिरफ़्तार बि ट्रैक्टर ड्राइवर, रिक्शा ड्राइवर, लुंडा बाज़ार जो मज़दूर, मतिलबु अहिड़ो तबिको जेको शौक़ु पूरो करण लाइ गाना ॿुधे थो। बहरहाल पंजाब जा शाइर ऐं अदीब मरियम नवाज़ जे इन नए कानून ते तनक़ीद कनि पिया। गिरफ़्तारनि ऐं FIRs खे इंसानी हक़नि जी भञकड़ी करार ॾियनि पिया।